माण्हू चवनि था त हू जेके पीपल्स पार्टी सां माण्हू गॾा आहिनि, हिकिड़ी बिरयानी जी प्लेट ते विकिरो थी वञे। पीपल्स पार्टी जा जेके माण्हू आहिनि उहे ॾाढा कमिटेड आहिनि। अच्छा। ऐं उहे ॾिसो तव्हां करे सघो था न हिकिड़े क़िस्म जो। हाणे त साम्हूं अची वियूं आहिनि ॻाल्हियूं। पीटीआई में खोड़ सारा दोस्त हुया, पर थोरे ई अरसे में उन्हनि छॾणु शुरू कयो पीटीआई खे। उन जी भेट में जेके पीपल्स पार्टी सां माण्हू हुया, तव्हांखे यादि हूंदो त उन्हनि खे, तव्हां त मुंहिंजे ख्याल में नंढा हुयो इलाही, पर उन्हनि खे कोड़ा लॻा। उन्हनि खे लाल किले में क़ैद कयो वियो, उन्हनि खे मछ जेल मोकिलियो वियो, खोड़ सारियूं सख़्तियूं आयूं, पर उन्हनि पार्टी कोन छॾी। ऐं पीपल्स पार्टी जो वर्कर वॾो कमिटेड आहे। उन जी वजह छा आहे? उन जी वजह इहा आहे त उन जी लीडरशिप कमिटेड। कंहिं बि लीडरशिप जी शहादतूं न आहिनि। कंहिं बि लीडरशिप ईअं 14 साल जीअं आसिफ अली ज़रदारी साहिबु बेगुनाह क़ैद रहियो, को ईअं न रहियो आहे। ख़ान साहब चए पियो कारकुननि खे त जेल भरो तहरीक, ऐं जॾहिं पाण खे गिरफ़्तार करण अचनि पिया त चए पियो जेल से बचाओ तहरीक शुरू कयो। इहे ॾिसो, पाण खे हिते असां इलेक्शन ॾिठीसीं न, सिंध में त किथे ई कोन असांखे इशू थियो। वोट जे टाइम उन्हनि काफ़ी वाइदा कयो, जेके शयूं आहिनि मंज़र ते उहे त ख़ैर असीं एक्नॉलेज कयूं था।